जदीद कौम परस्ती जे बानी साईं जेम्स सैयद जी 117वीं सालगिरह सन में इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। सन में कॉमर्स पार्टियुनि पारां सिंध यूनाइटेड पार्टी, जे सिंध कौमी मां, जे सिंध मां, जे सिंध कौमी पार्टी पारां अलॻि अलॻि जलसा करे साईं जेम्स सैयद जी सालगिरह जा केक कटिया विया। जॾहिं त कॉमर्स पार्टियुनि जे अॻुवाणनि कारकुननि पारां साईं जेम्स सैयद जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े क़ौमी गीतनि सां भेटा पेश कई वई। सालगिरह तक़रीब में हमेशा जीअं सॼी सिंध मां साईं जेम्स सैयद जी सालगिरह में नौजवाननि, ॿारनि, औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते कॉमर्स पार्टियुनि जे अॻुवाणनि कारकुननि पारां अवामी आवाज़ सां वीचार कुझु हिन रीत वंडिया। साईं जेम्स सैयद जी सालगिरह जी पूरी सिंधी क़ौम खे 117वीं सालगिरह जी मुबारकबाद ॾियूं था। सभिनी खे गॾु थियणो पवंदो। सिंध जा मालिक ऐं वारिस सभई आहियूं, कंहिं हिकिड़े जी न आहे। उनजे करे सभु अचो, पंहिंजी जिदोजहद में शरीक थियो। सिंध जी जिदोजहद आहे जेका साईं जेम्स सैयद ऐं शहीद बाबा आदम तशद जी वाट ॾेखारे वियो आहे। अचो उन ते हलूं। साईं जेम्स सैयद जी 117 जनम ॾींहुं अवां ॾिसो था त मासूम ॿार, न्याणियूं, शागिर्द, शाइर, अदीब, दानिश्वर, वापारी, कारोबारी माण्हू सभु सन तरफ़ रवां दवा आहिनि। पंहिंजे अज़ीम रहबर खे अॼु ख़राज पेश कयो। सैयद इनकार कयो हो मज़हब ऐं रियासत हलाईंदव गॾु करे। मज़हबनि जा दीन उन जूं सरहदूं ऐं उन जो अवाम थींदा आहिनि। मज़हब रियासत जो दीन थींदो त तबाहकारियूं थींदियूं। अहिड़ी शख़्सियत जनम जो अॼु ॾींहुं आहे जंहिं असांखे सिंध जे सूफ़ी मिज़ाज खां मुकमिल तौर ते वाक़ुफ़ु कयो। न फ़क़ति वाक़ुफ़ु कयो पर वधंदड़ हिन सॼे खिते में मज़हबी इंतिहा पसंदी खे अमली तौर ते जेको आहे ऐं इल्मी तौर ते रोके। उन इंतिहा पसंदी राह में जेको आहे सभ खां वॾी जेका रुकावट आहे त उहो अॼोके ॾींहं जो जेको ॼमंदड़ इंसानु साईं जेम्स सैयद आहे। सिंध खे नए अंदाज़ में ॾींदड़, सिंध खे पंहिंजा फ़िक्री बुनियाद ॾींदड़ रहबर साईं जेम्स सैयद जो जनम ॾींहुं आहे, जंहिंजो असीं जशन मल्हायूं पिया। साईं जेम्स सैयद न रुगो सियासी बुनियादनि ते पर फ़िक्री बुनियादनि ते नई सिंध जी तमीर करणु चाही पे ऐं तमीर कई। उनजे लाइ साईं जेम्स सैयद कल्चरल बुनियादनि ते सिंधी कल्चर किताबु लिखियो। सिंध जी शाइरीअ में हुबुल वतनी खे डिफाइन करण जे लाइ पैगामिक लतीफ़ किताबु लिखियो ऐं सिंधू जी साञा जहिड़ो तारीख़ी किताबु लिखी। उन सॼे तारीख़ी मज़हब जे पस मंज़र खे, सियासत जे पस मंज़र खे आंदो ऐं आउं सम्झां थो त सिंध ॻाल्हाए थी किताबु लिखी। साईं सॼी पंहिंजी जेका सियासी जदोजहद हुई सॼी उमिरि जी उनखे डिफाइन कयो। सो सिंध खे हिन वक़्तु ज़रूरत आहे त उहा साईं जेम्स सैयद खे सम्झे, साईं जेम्स सैयद खे पढ़े। साईं जेम्स सैयद जो हिकिड़ो तारीख़ साज़ कारनामो इहो आहे त हुन छिड़ विछड़ सिंधी क़ौम खे या पंहिंजे क़ौमी तशख़ुस खां गाफ़िल सिंधी क़ौम खे पंहिंजे क़ौमी सुञाणप ॾांहुं मोटायो ऐं उनखे इहो अहसासु ॾियारियो ऐं इहो शऊर ॾिनो त जीअं दुनिया जूं ॿियूं क़ौमूं आहिनि, सिंधी बि हिकिड़ी अलॻि थलॻि क़ौम आहे। ऐं हुन हिकिड़े फ़रसूदा ऐं दकियानूसी ऐं मुख़्तलिफ़ वहमनि, विसविसनि ऐं अक़ीदनि में फाथल माण्हुनि खे इहो ॿुधायो त क़ौमनि जो बुनियादु मज़हबनि ते न थींदो आहे। साईं जेम्स सैयद उन्हनि मुफ़क्किरनि मां आहे जिन पंहिंजे मक़सदु, पंहिंजे उसूल, पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां कोन लवायो। पंहिंजे उसूल ते बीठो रहियो। कंहिं बि ख़ौफ़, कंहिं बि लालच उनखे झुकाए झोरे न सघी। अॼु सन जी नगरीअ में असीं मिसिंग पर्सन्स जूं फैमिलीज़ आहिनि, सिंध सभा जा काफ़ी साथी आहिनि, ॿियूं जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी हाज़िरी जेका हिते आहे। लतीफ़ साईं चयो सदू सूर करीन हॾ पुण ॾुखन होतल पिनी जे पाण ॾिना से सुख न सुम्हण ॾीन जेके माण्हुनि खे मारीन तिन सूरनि खे सॾ करियां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।